नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भली कार आवां यहाँ बिशारा सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। मुल्क में कोरोना वायरस के 12 मरीज़ फ़ौतुनि जो गुण 3077 थी वियो। NCOC मूजिब 24 कलाकनि दौरान 6540 नवां केस रिपोर्ट। कोरोना वायरस की शरह 11.10% रही। NCOC कोरोना वायरस की वधीक शरहनि वारनि इलाइक़नि में तालीमी इदारा हिकु हफ़्ते लाइ बंदि करण जो फ़ैसिलो करे वरितो। सिहत ऐं तालीम वारा खाता तालीमी इदारनि जी मदिश लाइ गॾिजी कमु करे फ़ैसिलो कंदा। 12 सालनि खां वधीक ॼमार वारनि ॿारनि खे वैक्सीन करण लाइ मुहिम हलाइण जो बि फ़ैसिलो। NCOC जो चवणु आहे त वैक्सीनेशन जो अमल 100% यकीनी बणायो वञे। तालीमी इदारनि में ईंदड़ 2 हफ़्तनि दौरान वॾे पैमाने ते टेस्टिंग कई वञे। कराची में घुलियल थधियूं हवाऊं अॼु शाम ताईं जारी रहण जो इम्कान। मौसमियात खाते जो चवणु आहे त 40 खां 45 किलोमीटर फ़ी कलाक जी रफ़्तार सां हवाऊं घुलण जो इम्कान आहे। कराची में अॼु मौसम थधी रहंदी। बलोचिस्तान जे इलाइक़नि कलात, ज़ियारत, मूसा खेल ऐं ॿियनि इलाइक़नि में बर्फ़बारी। कोयटा में वफ़्क़े सां बर्फ़बारी सबबि थधि जी लहर वधी वई। पेशावर में 22 मिलीमीटर बरसाति रिकॉर्ड अॼु राति ताईं जारी रहण जो इम्कान। मुल्तान, रहीमिया खान ऐं ॾखण पंजाब जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति। टंडोला यार में भोलू ख़ानज़ादा जे क़त्ल खां पोइ शहर जा समूरा नंढा वॾा कारोबारी मर्कज़ बंदि। स्टेशन वारो इलाइक़ो, किला चौक, शाही बाज़ार समेत समूरो शहर बंदि। कंहिं बि अणवणंदड़ वाक़े खे मुंहुं ॾियण लाइ शहर में पुलिस जो गश्त जारी। हबवे जो ओरमाड़ा ऐं पदीज़र वारे इलाइक़े में ॿेड़ी समुंड में फाथल मलान तरफ़ां रेस्क्यू इदारनि खे मदद जी अपील। मलान जो चवणु आहे त ॿेड़ी जे समुंड में बुॾण जो ख़तरो आहे। रेस्क्यू इदारा मदद कनि। ॿेड़ी में केतिरा ई माण्हू सवार आहिनि। ऐं नारो वेझो अछड़े थर में सुरा पुलिस जूं कार्रवायूं। डप सबबि ठकुर बिरादरी जा 50 ॻोठाणा लॾपलाण करे विया। अछड़ो थर मां लॾपलाण करण बैदि ॻोठाणा खिपरो भरिसां मिटनि माइटनि वटि तरसियल। ॻोठाणो राणो ठकुर चवे थो ख़ैरपुर पुलिस 2 जीपूं काए 6 ॼणनि खे खंभे वई आहे। This headline news is brought to you by कुछ रिश्ता ठहंदा ई आहिनि हिक ॿिए जे लाइ, जीअं ज़ीरा प्लस आहे चांहि जे लाइ। हैदराबाद में पहली बार 4 स्टार होटल की पुरआसाइश जिंदगी। मिलन फूड पेश करते हैं एक शानदार ऑफर, यानी हर बिरयानी पैक के साथ 1 चम्मच बिल्कुल फ्री। मिलन मसाले, जायकों की असली पहचान। खूबसूरत रहना अब इजी फ्रेश।